पहर में रहियासीं, ज़माने जे कातिल नज़र में रहियासीं। जॾहिं बि ख़ुशीअ जे पहर में रहियासीं, ज़माने जे कातिल नज़र में रहियासीं। ऐं न मंज़िल मिली ऐं न को थक भॻो आहे, सॼी ज़िंदगी ॼण सफ़र में रहियासीं। इहे सिटूं आहिनि सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शाइर मोहतरम साईं मुख़्तियार समय साहिब जूं। मुख़्तियार समो साहिबु जेको पिणु पंहिंजे वजूद में हिकु इदारो आहे, हिस्टोरिकल सोसाइटी लाड़काणे जो चेयरमैन, नॉलेज सेंटर लाड़काणे जो डायरेक्टर, सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर, नसर नवीस ऐं अॼोके हिन असांजी तक़रीब जो ख़ासि महिमान मोहतरम साईं प्रोफेसर मुख़्तियार समो साहिबु। साईं जिन खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं असांखे मुखातिब थियनि। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम शख़्सियतूं ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजा भाइरो, अस्सलाम वालेकुम। मां शुक्रगुज़ार आहियां सचल अदबी मर्कज़ जे दोस्तनि जो, जिन हिन किताब जी महूरत बि कराई, मूंखे बि दावत ॾिनी त मां हिन में शामिलु थी हिन किताब बाबति अञा वधीक ॼाणा। किताब जे हवाले सां हक़ीक़त में जॾहिं मां सोचां पियो त मूंखे इन हवाले सां ॼण ॿ कमाल नज़र अचनि पिया। हिकिड़ो कमाल त साईं रोशन अली तुनिया साहिबु कयो, जो ॿाराड़ीअ जे कल्चर खे, ॿाराड़ीअ में जनम वरितल मौज़ूअ ऐं ॿाराड़ीअ जे हवाले सां जेके अलमिया जनम वठनि था या जेके ॿियूं ॻाल्हियूं आहिनि उन हवाले सां उन्हनि खे रिप्रेज़ेंट कयईं। ऐं ॿियो कमाल नंगर चने साहिब जो आहे, उनखे एॾी ख़ूबसूरत उर्दूअ में उन कयो। पहिरियां मां सिर्फ़ु इहो ई पियो सम्झां त नंगर इहो कमाल कयो आहे, पर नंगर जे ॻाल्हाइण खां पोइ तर्जुमे बाबति जेको हिन ॻाल्हायो उन खां पोइ मूंखे लॻो त वॾो कमाल कयो आहे। ऐं जेकॾहिं साईं रोशन अली तुनियो साहिबु असांजे विच में हुजे हा ऐं उहो वरी पंहिंजी कहाणियुनि ते ॻाल्हाए हा त मां सम्झां थो त उहो बि अञा तमामु वॾो कमाल असांखे हक़ीक़त में लॻे हा। मोहम्मद अली पठान साहिबु चयो त शाहकार कहाणियूं आहिनि, ऐं जहांगीर अब्बासी साहिबु चयो त हिननि कहाणियुनि जो कहाणी किताब जो जेको मौज़ू आहे उहो मंशूर डूब गया हुजणु खपंदो हो। मां ॿिन्ही ॻाल्हियुनि जो जॾहिं वेठो तजियो पियो कयां त मूं हिननि दोस्तनि ईअं छो चयो त मंशूर डूब गया इन जो हुजणु खपंदो हो ऐं मोहम्मद अली चयो त हीअ शाहकार कहाणियूं आहिनि। त मूंखे हिकिड़ो जवाबु मिले पियो जॾहिं मां कहाणियुनि ते पढ़ां पियो वेठो कहाणियुनि खे, त मूंखे लॻे पियो त इन जी हर कहाणी जेका आहे उन कहाणीअ जो मौज़ू उन जे किताब ते हुजे हा तॾहिं बि सुहे पियो। ख़ुदकुशी हुजे हा और अयाल गुम हो गया इहा हुजे हा या हवालाती हुजे हा, जेकॾहिं इहे बि इन जा मौज़ू हुजनि हा तॾहिं बि इहा ॻाल्हि सुहे हा, छो त ख़ुदि कहाणियूं शाहकार आहिनि। ऐं शाहकार इन करे आहिनि जे मोहम्मद अलीअ चयो त सदियुनि ताईं उहे क़ाइमु रहंदियूं। मां सम्झां थो त असांजूं जेके ॿाराड़ियूं आहिनि, असांजो जेको ॿाराड़ी जो कल्चर आहे, असांजे ॿाराड़ीअ जी जेका ॿोली आहे उहा सदियूं क़ाइमु आहिनि, पर हमेशह जे लाइ क़ाइमु आहिनि, छो त उहे ठहियल हूंदियूं आहिनि, शहर ठाहिबा आहिनि। जेका शइ ख़ुदि ब ख़ुदि ठहियल आहे उहा तख़लीक़ आहे, ऐं जेका पोइ ठाहिजे थी ज़ाहिर आहे उन में हिकिड़ो शऊर बि इन्वॉल्व थी वञे थो, ऐं ज़ाहिर आहे उहो वरी तब्दीली वज़ीर बि हूंदो आहे, उन में तब्दीली बि ईंदी रहंदी आहे। उहा एतिरी परमानेंट, उहा एतिरी शाहकार ऐं एतिरियूं सदियुनि जेतिरी उन में गहराई न हूंदी आहे जेतिरी गहराई ऑलरेडी जेका ठहियल शइ आहे उन में हूंदी आहे। ऐं असांजी उहा ॿाराड़ी इन करे उहा ठहियल आहे। पोइ जेको माण्हू उन ॿाराड़ी जे पस मंज़र में लिखे थो त उहो रुॻो उन जा मौज़ू नथो खणी अचे, पर उहो एग्ज़ैक्ट एज़ इट जीअं कल्चर आहे उनखे बि ईअं पेश करे थो, एज़ इट ईअं ई ॿोलीअ खे बि पेश करे थो। ऐं इहो ई सबबु आहे जो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे ॿोलीअ जो अॼु ॾींहं ताईं मैच असांखे नथो मिले, ऐं उहा ॿोली एतिरी क़ाइमु आहे जेतिरी अॻु में ई, जेतिरी हाणे आहे, ऐं जेतिरी हमेशह जे लाइ रहंदी। जॾहिं बि असां पंहिंजी ॿोलीअ खे ख़तरा महसूसु कयूं था, ॿियनि कल्चरनि जी जेका यलगार आहे, ॿियनि ॿोलियुनि जो जेको आमद आहे हिन ॿोलीअ में जेको दाख़िलु थियणु आहे उनजो, तॾहिं असां पंहिंजनि वरी हक़ीक़त में सचल अदबी मर्कज़ जॾहिं हिन किताब जी मुहूरत कई आहे त लाड़काणे में कुझु ॿियूं बि तनज़ीमूं आहिनि जेके ईअं कराइनि थी प्रोग्राम। मां सम्झां थो त जेकॾहिं आर्ट्स काउंसिल हिन जो प्रोग्राम जी मुहूरत कराए हा त घणा माण्हू हुजनि हा त बि उनजी एॾी अहमियत न हुजे हा जहिड़ी सचल अदबी मर्कज़ कराई आहे। इवन नॉलेज सेंटर कराए हा तॾहिं बि उनजी एॾी अहमियत न हुजे हा जो इहो माना उहो इन जे करे त हीअ सचल अदबी मर्कज़ उहो अदीबनि जो हिकिड़ा अहिड़ा अदीब आहिनि जिन हीअ मर्कज़ ठाहियो आहे। उहे अदीब उन्हनि शयुनि खे सुञाणनि था, बाक़ी अहिड़े तरह किताब खे खणी अचे ज़ाहिरी आहे उहे बि कथक कंदा त
हिन जी त मोहरत थियणु खपे या न, पर नाले सेंटर मिसाल मुंहिंजो अहिड़ो इदारो आहे जेको एज़ सच प्योर लिटरेचर जो न आहे। मूं वटि त जेको बि किताबु ईंदो मां हुनजी खणी लॉन्चिंग कराए छॾींदुसि, पर हिते अहिड़े किताब जी मोहरत थींदी जंहिंजी वर्थ हूंदी जंहिं किताब जी। त इन हवाले सां बि तमामु वॾी ॻाल्हि आहे हीअ। मां मुबारकबाद ॾियां थो साईं जे पुन्य साहिब जे औलाद खे जो हिन किताब जी मोहरत हिन अदबी मर्कज़ में थी रही आहे। बहरहाल जनरली अवां सभिनी दोस्तनि जी